मोरो जी सिंध कॉलोनी में मेमण बिरादरी के मोज़िज़ शख्सियत अमानुल्लाह मोराई के प्लाट ते बासर कब्जो करे तामीराती कम शुरू कराए छडियो आहे। मोज़िज़ शहरी अमानुल्लाह मोराई मेहरान टीवी के बुधायो त शहर में मिल्कियतन ते कब्जा कंदड़ ग्रुप के सरबराह आफ्ताब सोलंकी संदस दुकान ऐं प्लाट ते कब्जो कयो आहे, जिते हू तामीराती कम पिण कराए रहियो आहे, पर इंतजामिया को बि तहरुक वठण लाइ तयार नाहे। उन मुतालबुकत दुकान ने प्लॉट ते कब्जो कंदड़ आफ्ताब सोलंकी खिलाफ कार्रवाई करे इंसाफ ॾियारियो वञे। बेतरफ़ शहर जे सियासी समाजी इल्मी अदबी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं शहरियनि मौज़िद शहरी जे प्लॉट ते कब्ज़े वारे मामले ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो आहे त शहर में कंहिं जूं बि मिल्कियतूं महफ़ूज़ नाहिनि। उन मामले ते इंतजामिया जी ख़ामोशियूं केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। उन्हनि वॾे वज़ीर प्रादलीशा सूबाई घरू वज़ीर सियासत लंचार सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबुकत अमानुल्लाह मोराई जे प्लॉट तां कब्ज़ो ख़त्म कराए कब्ज़े गीर आफ्ताब सोलंकी खे कानूनी गिरफ़्त में आंदो वञे।